अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक उन्हीअ ज़मीन मां असां अव्हां खे पैदा कयो आहे ऐं उन में अव्हां खे मोटाईंदासीं ऐं उन मां ई ॿीहर तव्हां खे ॿाहिरि कढंदासीं। ऐं यकीनन अहिड़ीअ तरह मूसा जी मारिफत असां उन फ़िरौन खे पंहिंजूं सभु निशानियूं ॾेखारियूं त बि न मुड़ियो, पोइ उन्हीअ खे कूड़ो ॼाताईं ऐं न मञियाई। फ़िरौन चयो त ए मूसा तूं हिन लाइ असां वटि आयो आहीं त तूं असांखे पंहिंजे मुल्क मां पंहिंजे जादूअ जे ज़ोर सां लोधे कढी चङो, असीं बि अहिड़ो ई जादू तुंहिंजे मुक़ाबले लाइ आणींदासीं। तंहिं करे पंहिंजे ऐं असांजे विच में हिकु वादो तइ करे वठ त किथे ऐं कॾहिं अहिड़ो मुक़ाबिलो कंदे जंहिंखां न की असीं फिरंदासीं ऐं न की तूं। इहो मुक़ाबिलो हिकु खुलियल मैदान में थींदो। मूसा अलैहिस्सलाम चयो त तव्हांजे जशन ऐं ईद जे ॾींहुं इहो वाइदो आहे ऐं माण्हू ॾींहुं चढ़ाई गॾु कया वञनि त पंहिंजे अखियुनि सां इहो मुक़ाबिलो ॾिसनि। पोइ फ़िरौन मोटी वञी पंहिंजा समूरा फंड यानी मकर ऐं फ़रेब या जादू जा सामान गॾु कया। पोइ वाइदे मुताबिक़ मैदान में आयो। मूसा ऐन मुक़ाबिले वक़्तु उन्हनि खे चयो तव्हां ते मार पवे, अल्लाह ते कूड़ा यानी ठल्हा ठाहा न ठाहियो, किथे उहो अव्हां खे सख़्त अज़ाब सां चट न करे छॾे। ऐं बेशक जंहिं बि कूड़ो ठाहियो सो नामुराद थियो। इहो ॿुधी जादूगर घबराइजी विया, छाकाणि त पंहिंजी हक़ीक़त जी त खेनि ख़बर हुई जादू आख़िर जादू आहे, का हक़ीक़त न आहे। तंहिं करे पाण में इख़्तिलाफ़ थी पिया ऐं गुजू सलाहूं करण लॻा। पर फ़िरौन जे दबदबे ऐं ॾाढ जे असर करे माण्हुनि खे चवण लॻा त बेशक ही ॿई मूसा ऐं हारून रुॻो जादूगर आहिनि। हू चाहिनि था त पंहिंजे जादूअ सां तव्हां खे तव्हांजे मुल्क मां लोधे कढनि ऐं तव्हांजे मिसाली तरीक़े यानी उम्दन रीतुनि रस्मनि ऐं रहणी कहाणीअ जी रवायतुनि खे ख़त्म करे छॾी। पोइ जादूगरनि पाण में सलाह कई त अॼु जादूअ जूं पंहिंजो सभु तदबीरूं गॾु कयो ऐं सिफ़ूं ॿधी मुक़ाबिले लाइ मैदान में लही पओ ऐं सम्झी छॾियो त जेको ग़ालिब थियो उहो ई पक कामयाब थियो। पोइ मूसा खे चयाऊं त ए मूसा, या त तूं जादू उछल या त असां पहिरीं उछलाईंदड़ थियो। मूसा चयो त भले पहिरियां ई तव्हां ई जादू उछलियो। पोइ हुननि रसियूं ऐं लठियूं मैदान में उछलियूं। पोइ झटपट जादूअ जे ज़ोर ते संदन रसियूं ऐं लठियूं मूसा खे संदसि ख़्याल में वाकई डोड़ंदड़ नज़र आई। पोइ मूसा खे पंहिंजे दिलि में कुझु खौफ़ या डप थियो। तॾहिं त असां खेसि चयो त ढिढ न, पक तूं ई ग़ालिब थींदे। ए मूसा, जेका लठ तुंहिंजे साॼे हथ में आहे सा मैदान में उछलाए त उन्हनि जे हथरादू बणायल शयुनि खे ॻीह छॾींदी। ऐं बेशक जेके कुझु हू ठाहे आया आहिनि सो रुॻो जादूअ जो फ़रेब ऐं धोखो आहे ऐं जादूगर जिते बि वेंदो कामयाब न थींदो। मूसा जी लठ सभिनी जादूगरनि जी जादुनि खे हिकदमि ॻीह छॾियो ऐं वटि वधीक कुझु बि न रहियो हो जो वधीक चाल हलनि हा। पोइ सभु जादूगर सजदे में किरी पिया ऐं चवण लॻा त असां मूसा ऐं हारून जे रब ते ईमान आंदो। ही ॾिसी फ़िरौन खे ॾाढो गुस्सो आयो ऐं चवण लॻो त तव्हां मथे ईमान आंदो आहे, इन खां अॻु जो मां तव्हां खे इजाज़त ॾियां, इहो ज़रूर तव्हांजो वॾो उस्ताद आहे जंहिं तव्हां खे बि जादू सेखारियो आहे। तव्हांजी इन हरकत ते तव्हांजा हथ ऐं पेर ज़रूर उबतड़ सुबतड़ कपाईंदुसि, यानी हिकु तरफ़ जो हथ या बाह ऐं ॿिए तरफ़ जो पेर या टंग कपाईंदुसि ऐं तव्हां खे खजीअ जे थुड़नि ते ज़रूर फाही चढ़ाईंदुसि। पोइ तव्हां खे पतो पइजी वेंदो त वाकई असां मां कंहिंजो अज़ाब सख़्त ऐं जटादार यानी हमेशा रहण वारो आहे। जादूगरनि जवाब ॾिनो त कसम आहे उन ज़ात जो जंहिं असां खे पैदा कयो आहे त असां ॾाढी अहिड़ियुनि पधरनि ऐं चिटनि निशाननि अचण खां पोइ उन ते तोते हरगिज़ तरजीह न ॾींदासीं। तोखे जेको करणो आहे सो तूं कर। तूं त रुॻो हिन दुनिया जी हयाती बाबति फ़ैसिलो करे सघीं थो ऐं तूं असांजी आख़िरत जो मालिक न आहीं। असांखे पंहिंजे आख़िरत जो डप ऐं अंदेशो आहे। बेशक असां पंहिंजे पालनहार ते ईमान आंदो आहे त जीअं हू असां जूं मदायूं मेटे ऐं जेको जादू तो असांखे मजबूर करे करायो आहे। इहा
ख़िताब माफ़ करे ऐं अल्लाह ई सभ खां बहितर ऐं सदाईं रहण वारो बाक़ी ऐं लाफ़ानी आहे। ऐं ए फ़िरौन तूं यादि रख त न तूं सदाईं रहण वारो आहीं ऐं न तुंहिंजो अज़ाब। बेशक जेको पंहिंजे रब जे हुज़ूर में मुजरिम थी हाज़िर थींदो त उन लाइ यकीनन जहन्नम आहे जंहिं में न हू मरंदो ऐं न जीअंदो। ऐं जेको संदसि हुज़ूर में मोमिन थी ईंदो ऐं जे वाक़ई चङा कम बि कया हूंदा त अहिड़नि लाइ तमामु वॾा दर्जा ऐं मर्तबा आहिनि। उहे सिधा बाग़ बहारनि में हूंदा जिन जे हेठियां नहरियूं वहनि थियूं ऐं मंझंदि हमेशा रहण वारा हूंदा। ऐं इहो आहे उन जो अंजाम जंहिं गुनाहनि खां पाकाई तयार कई।